बे पासे अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदासीं सांगड़ मां, जिथे ॻोठ जियो वसाण में 10 घरनि खे बाहि लॻी वई आहे, जंहिं सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे, जॾहिं त चौपायो माल बि सड़ी मरी वियो आहे। अवांखे सांगड़ मां अपडेट कंदा हलूं त ॻोठ जियो वसाण में 10 घरनि खे बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे, चौपायो माल बि सड़ी मरी वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं, अफ़सोसनाक ख़बर आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं सांगड़ मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर एडी कुंबर सां। जी एडी, कहिड़ा अपडेट्स आहिनि? हाँ जी, बिल्कुल ही सांगड़ लगा है। गंग बंगलो ने पासे में ॻोठ है जियो वसाण, जिते जो को ऐसो बिजली की शॉर्ट सर्किट में बाहि लगी है। जिते 10 घर जेके सड़ी रखे थिया आहिनि। घरनि में पियल अनाज, सोन ऐं रोक रक़म समेत ॿियो क़ीमती सामान जो है सो सड़ी रखे थी वियो आहे। इतला थी फायर ब्रिगेड जो है सो 1.5 कलाक लेट पहुती। फायर ब्रिगेड पहुचण खां अॻु में जो है सो घरनि खे साड़े राख करे छॾियो, जॾहिं त मतासिरीन खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। मतासिरीन जी अञा ताईं कंहिं सार न लधी आहे। जी ठीकु आहे, एडी वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।